Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh, Salam Sindh. Assalamu alaikum and a very warm welcome. सुजाग सिंध खे सलाम सिंध. नाज़रीन कीअं आहियो, ख़ुशि आहियो? ऐं असांजे प्रोग्राम जी बि शुरूआति थी चुकी आहे तव्हां सां. ऐं जेको आहे जीअं त ख़ूबसूरत अॼु जो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे, भलारो ॾींहुं आहे. ऐं जुमे जे ॾींहं जो वरी हिकिड़ियूं अलॻि ई वाइब्स हूंदियूं आहिनि. मतिलबु इंसानु कोशिशि कंदो आहे त असांजो ज़िंदगी सुठी गुज़रे, ॾींहं जी शुरूआति सुठी थिए. पर ख़ासि तौर ते जुमे जे ॾींहुं असां सभई कोशिशि कंदा आहियूं त हिकिड़ो ख़ूबसूरती ऐं पाकीज़गीअ सां, पारसाईअ सां पंहिंजे ॾींहं जी शुरूआति कयूं. ऐं उन में ईअं हूंदो आहे त जुमे नमाज़ जो हिकिड़ो अलॻि पंहिंजो सिलसिलो हलंदो आहे. ॿाहिरि मुंहिंजा वेंदा आहिनि, विंची करे साफ़ु सुथिरा कपिड़ा पाए करे नमाज़ पढ़ंदा आहिनि. त इहो बि हिकिड़ो असांजो कल्चर आहे. ऐं उन कल्चर में असांखे पंहिंजाइप महसूसु थींदी आहे. त जॾहिं अक्सर ईअं हूंदो आहे त स्कूल वेंदा आहिनि ॿारड़ा, वरी मंझंदि जो ईंदा आहिनि, त उन्हनि खे इंतज़ारु हूंदो आहे त जुमे जे ॾींहुं पंहिंजे पीउ सां गॾु करे मस्जिद में वेंदासीं ऐं बाजमात नमाज़ पढ़ंदासीं ऐं जुमे जे ॾींहं जी हिकिड़ी ख़ूबसूरत शुरूआति कंदासीं. ऐं वरी जीअं त हर इंसानु ज़ाहिर आहे सुबुह जो हिकिड़ी पंहिंजी रुटीन आहे. अॼुकल्ह जो मॉडर्न दौरु आहे, इन में अलॻि ई असांजो रुटीन थी वई आहे, अलॻि ई असांजो पंहिंजो जेको आहे मिज़ाज थी वियो आहे. ऐं हर को तेज़ीअ सां कमु थो करे पियो. ऑफिस बि वञिणो आहे त तेज़ीअ सां वञिणो आहे. ऐं नाश्तो बि ठाहिणो आहे त मुंहिंजूं भेनरियूं जल्दी जल्दी नाश्तो ठाहींदियूं आहिनि, ॿारनि खे बि ॾींदियूं आहिनि, पंहिंजनि हस्बैंड्स खे बि ॾींदियूं आहिनि, घर जे ॿियनि सभिनी माण्हुनि खे ॾींदियूं आहिनि. त जेके बि यूनिवर्सिटी वञिणा आहिनि, ऑफिस वञिणा आहिनि, स्कूल वञिणा आहिनि, उहे सभु ॿार जल्दी जल्दी में नाश्तो खाई निकिरी वेंदा आहिनि. इन जल्दी जल्दीअ में असां इहा शइ विसारे वेंदा आहियूं त उन्हनि माइरुनि खे, उहे जेके असांजूं मदर्स आहिनि जेके सुबुह जो उथनि थियूं, उन्हनि खे काॾे बि नाहे वञिणो हूंदो. कंहिं ऑफिस न वेंदियूं आहिनि, कंहिं यूनिवर्सिटीअ में न वेंदियूं आहिनि, पर असांजे करे उथंदियूं आहिनि. सुबुह सां उथी करे ऐं जेको आहे उहे नाश्तो ठाहींदियूं आहिनि. कलाकु अॻु में उथंदियूं आहिनि, 1 कलाकु 2 कलाक अॻु में. कंहिंजे लाइ? असांजे लाइ. त जे असांखे टाइम ते जीअं ई असां तयारु थी निकिरी करे वेहूं त मानी असांखे नाश्तो नेरनि जेका आहे तयारु मिले. सो उन जे करे इहे जेके कम थियूं कनि पियूं. उन खां अलावा असांजे लटे कपिड़े जो एहसासु रखणु, ख़्यालु रखणु. रोज़ु सुबुह जो माइरूं पंहिंजनि ॿारनि जा कपिड़ा इस्त्री कंदा आहिनि स्कूल्स जो, यूनिवर्सिटीअ जे हिसाब सां. उन सां गॾोगॾु पंहिंजे हस्बैंड्स खे बि जेको आहे सो सही तरीक़े सां उनजो कपिड़ा इस्त्री करे ऐं ऑफिस उन्हनि खे उमाड़ींदियूं आहिनि. त इन्हनि सभिनी में जेका असांजे माइरुनि जो किरदारु आहे न, उहो बेमिसाल आहे. सो इन करे इहो तमामु ज़रूरी आहे त जॾहिं बि असां घर खां निकिरूं त असां वेंदे वेंदे बि हिकिड़ो दफ़ो वापसि मुड़ी करे हिकिड़ी मुर्ख सां ॾिसूं उन माउ खे जेका एॾियूं कोशिशूं करे असांखे उमाणे थी. त उनखे छा थींदो आहे उन सां, त उनजा थक लही पवंदा आहिनि. ऐं वालदेन जो अहसासु, उन्हनि जो क़दुरु करणु, उन्हनि सां प्यारु करणु, उन्हनि सां मुर्की ॻाल्हाइणु, यकीन कयो त एॾो प्यारो अमल आहे. ऐं उन सां एॾो त सुकून, एॾी त तस्कीन मिलंदी आहे. ऐं वरी माउ पीउ जे दिलि मां जेका दुआ निकिरंदी आहे त तव्हां ज़िंदगीअ में कंहिं बि फील्ड में वञो, छा बि करणु चाहियो, यकीननि तव्हांखे कामयाबियूं मिलंदियूं आहिनि ऐं इज़त मिलंदी आहे. ऐं माशरे में हिकिड़ो तव्हां पंहिंजो नालो क़ाइमु रखी सघंदा आहियो, करे सघंदा आहियो. सो इहे जेके दुआऊं आहिनि न, इन्हनि जो को नेमल बदल न आहे, उन्हनि जो को अल्टरनेट न आहे. तव्हांखे सचे दिलि सां, सचे प्यार सां जेका दुआ हिकिड़ी माउ करे थी सघे, हिकिड़ो पीउ करे थो सघे, इहो तव्हांखे ॿिए हंधि न मिलंदो. सो इन्हनि ॻाल्हियुनि खे ज़हन में रखिणो आहे त अॼुकल्ह जे दौर में माउ पीउ जो हुजणु ब्लेसिंग आहे. ऐं जिन खे आहिनि उहे उन्हनि जी क़दुरु कनि, उन्हनि जी इज़त कनि, उन्हनि सां प्यार सां ॻाल्हाइनि, एतिराम सां ॾिसनि. अक्सर ईअं हूंदो आहे त माउ का सजेशन ॾींदी आहे न घर में, त ॿार चवंदा आहिनि त अम्मी तोखे त का ख़बर ई न आहे, माना तूं बसि करे वेही रहो, असां ॾिसूं था, असांखे ख़बर आहे सॼी, तव्हांजे ज़माने में हीअ कम न थींदा हुआ, सो हे ॻाल्हियूं तव्हांखे सम्झ में न ईंदियूं. त उते वरी उहे वीचारियूं माइरूं वरी ख़ामोश बि थी पवंदियूं आहिनि, चुप थी वेंदियूं आहिनि. उन्हनि खे इहा ज़हन में ईंदो आहे, इहो वाक़ई में सम्झंदियूं आहिनि त हा वाक़ई में थी थो सघे त अॼुकल्ह जो दौरु आहे, ऐं अॼुकल्ह जा मुंहिंजा ॿार जेके यूनिवर्सिटीअ में पढ़नि था पिया, त थी थो सघे त मूंखे ॼाण न हुजे. पर ठीकु आहे, अगरि उनखे ॼाण न बि आहे पोइ बि उन सां प्यार सां ॻाल्हायो ऐं उनखे तव्हां सेखारियो
ईअं बि त थींदो आहे न त नए दौर जूं नयूं ॻाल्हियूं वरी तव्हां पाण पंहिंजे माउ पीउ खे सेखारियो त उहे बि अॼुकल्ह जे दौर जे हिसाब सां अचनि। अगरि उन्हनि खे स्मार्टफोन मैनेज करणु नथो अचे, फ़ोन हलाइणु नथो अचे, त तव्हां उन्हनि खे सेखारियो त व्हाट्सअप कीअं यूज़ कजे। अगरि उन्हनि खे कंप्यूटर हलाइणु नथो अचे त इहो तव्हां उन्हनि खे सेखारे था सघो, बजाए हिन जो उनखे चओ त बसि हे तव्हांजे सम्झ खां ॿाहिरि आहिनि, हे शयूं तूं नथी सम्झी सघी। त इहे जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि इन्हनि जो ख़ासि ख़्यालु रखो। ऐं मुंहिंजो इहो ई मैसेज आहे त पंहिंजे वालिदेन जी इज़त कयो, प्यारु कयो, उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जो एतिराम कयो ऐं जेॾो थी सघे उन्हनि खे वक़्तु ॾियो, छो त वक़्तु जेको आहे न उहो वरी कॾहिं बि वापसि न अचिणो आहे। ऐं हिकु दफ़ो गुज़री वेंदो आहे त पोइ बसि तव्हां यादि ई करे सघो था त काश असां वक़्तु हूंदे कुझु माण्हुनि जी क़दुरु करे सघूं, कुझु माण्हुनि जो अहसासु रखी सघूं हा, त अॼु असांखे कोई क़िस्म जो पछतावो, को रिग्रेट न फील थिए हा। बहरहाल इन ख़ूबसूरत ॻाल्हि सां बाक़ाइदा आगाज़ कयूं था प्रोग्राम जो जॾहिं बि आगाज़ असां कंदा आहियूं त हिकिड़ियूं सुठियूं ॻाल्हियूं जेके असां कंदा आहियूं, अक्सर मां हर दफ़े हर रोज़ तव्हां सां इहो ज़िक्र कंदी आहियां त इहो जेको ताबन हूंदो आहे जे तव्हां ताईं असां पहुचाईंदा आहियूं शयुनि खे, सो इन्हनि असां जिन ॻाल्हियुनि खे तव्हां ताईं पहुचाइण में जेको ताबन हूंदो आहे सो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो हूंदो आहे। GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स आसान महीननि जी किस्तुनि में प्लॉट ऑफर कनि था। 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ऑफर कनि। सो अगरि तव्हांखे प्लॉट वठिणो आहे त तव्हां ज़रूरु GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे कॉन्टेक्ट कंदा ऐं पंहिंजो प्लॉट बुक कराईंदा। ऐं कॉन्टेक्ट डिटेल्स स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदी हूंदी, तव्हां उन्हनि खे कॉल करे सघो था, कॉन्टेक्ट करे सघो था। सो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स स्पॉन्सर्स हुया असांजे अॼु जे प्रोग्राम जा। इन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे जंहिं स्पॉन्सर कयो आहे से इंडस हुनर वारनि जी ड्रेस आहे। बहितरीनु वॉर्ड्रॉप आहे ऐं बहितरीनु कलेक्शन आहे। मुंहिंजे फुटवेयर खां वठी मुंहिंजी ज्वेलरी ऐं हीअ जेका मूंखे ख़ूबसूरत हैंड एम्ब्रॉयडरीअ जी वेस्ट कोटी पातल आहे, इहो सभु असांजे कल्चर खे प्रोमोट था कनि, असांजो सिंध जो हुनर आहे उनखे प्रोमोट था कनि ऐं बहितरीनु डिज़ाइनिंग, बहितरीनु कलर कंट्रास्ट आहे। सो इन्हनि खे जेको आहे सो मूंखे ॾाढी इहा सुठी ॻाल्हि लॻी त असांजनि भेनरुनि जो हुनर जेको आहे कंहिं न कंहिं तरीक़े अॻियां अचे ऐं उन्हनि खे अॻिते मौक़ो मिले पंहिंजो पाण खे जेको आहे सो साबित करण जो। सो बहितरीनु इन्हनि जी कलेक्शन आहे, वेबसाइट ते तव्हां ज़रूरु इन्हनि जी कलेक्शन ॾिसी था सघो। सो नाज़रीन, इहो प्रोग्राम आहे असांजो, इन में रहंदी मौसीक़ी असां थींदी बहितरीनु कचहरी पंहिंजनि महिमाननि सां। मौसीक़ी हूंदी बादल राई साहब जी। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा बादल राई साहब? ख़ुशि आहियो? बिल्कुलु ज़बरदस्त। अॼु मूंखे लॻे थो त थोरो माना ईअं निंड पूरी न थी आहे तव्हांजी। का ॻाल्हि न आहे, जुमे जो ॾींहुं हाणे ॿ ॾींहं तव्हांखे मिलंदा, असां निंडूं पूरियूं करे था सघूं। बिल्कुलु बिल्कुलु, पर मां पंहिंजे नाज़रीन खे ज़रूरु मिस कंदसि। ऐं जुमे खां पोइ ईअं हूंदो आहे त जेके ॿ ॾींहं असां गुज़ारींदा आहियूं न, पोइ पंहिंजनि घर भातियुनि खे ॾींदा आहियूं थोरो, छो त ज़ाहिर आहे हर रोज़ु असांजी रूटीन हूंदी आहे त सुबुह जो उथी करे असांजी तव्हां सां मुलाक़ात थींदी आहे ऐं हर मॉर्निंग हर सुबुह जेका आहे असांजी तव्हां सां गुज़रंदी आहे। सो हीअ बि गुज़रंदी ऐं हींअर साई था वठूं। साई खां पोइ छा थींदो, महिमान अची वेंदा ऐं ख़ूबसूरत महिमान आहिनि। सेट ते तव्हां ॾिसंदा हूंदा बहितरीनु रंगारंग हिकिड़ा तव्हांखे नज़र था अचनि, कुझु नओं सामान आहे, कुझु यूनिक आर्ट वर्क आहे। सो बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, उन्हनि सां कंदासीं कचहरी ऐं वरी चांहि बि गॾोगॾु हलंदी रहंदी। नंढड़ी साई वठो, साई खां पोइ हाज़िर थींदासीं। ॾिसंदा रहो सलाम सिंध। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध। वेलकम बैक। ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु प्रोग्राम आहे उनजी शुरूआति कयूं था। बाक़ाइदा महिमाननि असांखे जॉइन करे वरितो आहे। महिमाननि खे मां मुतारिफ़ कराईंदी हलां। असांखे जॉइन कयो बहितरीनु आर्टिस्ट आहिनि, ग्राफिक डिज़ाइनर आहिनि ऐं जीअं त तव्हां सेट ते ॾिसो था ख़ूबसूरत आर्ट पीस असां वटि पियो आहे ऐं सेरेमिक्स जो ॾाढो सुठो कमु आहे। सो इहो बि कमु कनि थियूं, उन खां अलावा पेंटिंग्स वग़ैरह जो कमु कनि थियूं। ज़बरदस्त क़िस्म जो आहे वर्क फ्रॉम होम जे हवाले सां घर वेही करे ॾाढो सुठो अर्न थियूं कनि। बहितरीनु आर्टिस्ट आहिनि। अनम जुनेजो असांखे जॉइन कयो आहे। अनम खे वेलकम था कयूं। अस्सलाम वालेकुम अनम। वेलकम कयूं था तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में ऐं थैंक यू फॉर कमिंग। हुन सां गॾु नाज़रीन असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर नसरुल्ला राणा साहब आहिनि, हेल्थ एक्सपर्ट आहिनि ऐं बहितरीनु हेल्थ जे हवाले सां गाइड कंदा आहिनि, डॉक्टर आहिनि ऐं अलॻि अलॻि चैनल्स ते FM रेडियो ते अलॻि इन्हनि जो जेको आहे शो ईंदो आहे ऐं हुन में अलॻि सां ई हेल्थ अवेयरनेस जे हवाले सां कमु था कनि पिया। अलॻि अलॻि TV चैनल ते, अलॻि अलॻि प्लेटफॉर्म्स ते पंहिंजो पाण जेको आहे कंट्रीब्यूट कनि था सोसाइटी में। सो वेलकम था कयूं डॉक्टर नसरुल्ला राणा साहब खे। अस्सलाम वालेकुम सर, क्या हाल है आपके? बहुत बहुत शुक्रिया जी इसे इनवाइट करने के लिए। थैंक यू वेरी मच। थैंक यू सो मच फॉर कमिंग एंड आपसे मज़ीद गुफ्तगू जारी रखेंगे। हींअर हलूं था ॿिए महिमान ॾे। उहा जेको आहे सो
डॉक्टर शबाना नाज़ आहिनि, उहे बि हेल्थ एक्सपर्ट आहिनि ऐं बहितरीनु जेको आहे सो डॉक्टर नसरुल्लाह जी घरवारी बि आहे ऐं उन सां गॾोगॾु हस्बैंड वाइफ मिली करे पंहिंजो पाण खे कॉन्ट्रीब्यूट था कनि ऐं सोसाइटी में हेल्थ अवेयरनेस जे हवाले सां काफ़ी कमु करे रहिया आहिनि ऐं अहिड़ा जोड़ा तमामु घटि हूंदा आहिनि, असांखे नज़र ॾाढा घटि ईंदा आहिनि जेके हस्बैंड वाइफ मिली करे एज़ अ टीम वर्क कंदा आहिनि ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे जॾहिं मां अहिड़ा एम्पावर्ड माण्हू ॾिसंदी आहियां त सिर्फ़ु पढ़ाई करण ई डॉक्टर थियणु ऐं MBBS थियणु ऐं एज़ अ कमु करणु त सुठी ॻाल्हि आहे, पर उन खां अलावा इहे थोरो चेंज कमु था कनि पिया त मतिलबु घटि वक़्त में घणनि माण्हुनि ताईं कीअं ॼाण पहुचाइजे, त इन में सोशल मीडिया ऐं मीडिया जो प्लेटफॉर्म्स ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया खे हिननि सुठे तरीक़े सां हिन जो यूज़ कयो आहे ऐं कमु कनि था पिया, ॾाढा मेहनती हिकिड़ो जोड़ो आहे। सो डॉक्टर शबाना के भी वेलकम था क्यों। डॉक्टर शबाना, क्या हाल है आपके? ठीक हूँ। यू लुक सो प्रिटी। थैंक यू वेरी फर्स्ट ऑफ ऑल तो मैं आपको ये कहना चाहूँगी और आई एम श्योर कि जो भी क्यूरीज होती होंगी, मसले होते होंगे ना, आपको देख के पहले तो मरीज़ का हाल ऐसे ही अच्छा हो जाता होगा। आपने बड़ा अच्छा इंट्रोडक्शन कराया। एक चीज़ आपको कहती हूँ, बहुत अच्छी बात है कि आपने कहा कि जैसे हम लोग जो है एम्पावरमेंट शो करते हैं कि भाई हस्बैंड वाइफ, हम लोग ये चीज़ नहीं है कि सिर्फ औरत सुपीरियर है या मर्द सुपीरियर है, मतलब आप दोनों मिलके भी अपने मुल्क के लिए पार्टनर, क्योंकि हस्बैंड वाइफ जो होते हैं बेसिकली पार्टनर्स होते हैं और पार्टनर्स में कोई इंफीरियर एंड सुपीरियर नहीं होता, वो दोनों इक्वल होते हैं। इस पर मज़ीद बात करेंगे आपसे। नाज़रीन, हिकिड़ो ॿियो महिमान असांखे जॉइन कयो आहे, उन्हनि खे बि मां जेको आहे सो मुतारफ़ कराईंदी हलां। IT एक्सपर्ट आहिनि ऐं जेको आहे DM सिंथेटिक सोल्यूशंस कंपनी आहे उहे रन था कनि पिया। थर पार्कर सां हिननि जो वास्तो आहे, ताल्लुक़ आहे ऐं बहितरीनु नौजवान आहिनि ऐं ॾाढो सुठो ट्रेन था कनि पिया यंग माण्हुनि खे IT में जेको आहे ट्रेन था कनि ऐं IT एक्सपर्ट आहिनि, त इन हवाले सां हिननि सां अॻिते ॻाल्हाइबो। दीन मोहम्मद दर्स खे असां वेलकम था कयूं। अस्सलाम वालेकुम सर, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक ऐं ॾाढी ख़ुशी थी थिए त अॼु असांजो सेट जेको आहे भरपूर अलॻि अलॻि फील्ड जे माण्हुनि सां आहे ऐं हर फील्ड जेका आहे इक्वली इम्पोर्टेंट आहे। कंहिं बि सोसाइटीअ खे ग्रो करण जे लाइ न तमामु ज़रूरी इहो हूंदो आहे त तव्हां कहिड़ो कमु था कयो, उन कम में पंहिंजे पाण खे कीअं था कॉन्ट्रीब्यूट कयो। बीइंग एन आर्टिस्ट, जॾहिं ज़ाहिर आहे इंसान सोसाइटी में वञे थो त उनजी ऑब्जर्वेशन अलॻि थी थिए। बीइंग अ डॉक्टर हो अलॻि थो सोसाइटीअ खे ॾिसे, सोशल इशूज़ उन जे ज़हन में अलॻि आहिनि, उन जे नज़रिए में अलॻि आहिनि। ऐं बीइंग एन IT एक्सपर्ट अगरि तव्हां ॾिसो था त IT जी त वरी दुनिया ई ॿी आहे ऐं हाणे हींअर छो त मौजूदा इहे एरा जेको आहे मॉडर्न एरा थो हले पियो, सो IT जो दौरु आहे। सो थोरो घणो असां बि सिखण जी कोशिशि कंदासीं साईं हिननि खां। त IT एक्सपर्ट आहिनि, कुझु असांखे बि सेखारे वठनि, छो त असां आर्टिस्ट माण्हू आहियूं, IT कुझु घटि सम्झ में ईंदी आहे। बहरहाल गुफ़्तगू जो आगाज़ कयूं था अनम खां। अनम, तव्हां जाम शोरूम मां ग्रेजुएशन कई आहे ऐं ग्राफिक डिज़ाइनर बेसिकली तव्हां कयो आहे। मां ग्राफिक डिज़ाइनिंग में ग्रेजुएट कयो आहे। इलाही सुठा बहितरीनु असांखे टीचर्स मिलिया, सुठियूं अपॉर्चुनिटीज़ मिलियूं ऐं बसि इहो आर्टिस्ट हिकिड़ो असां वटि न सोसाइटी में कल्चर हूंदो आहे कि जॾहिं ॿार तव्हांजा वॾा थींदा आहिनि त हुननि वटि ज़्यादा ऑप्शन्स अॻे न हूंदा हुया, पर हाणे इलाही ऑप्शन्स आहिनि, इलाही फील्ड्स आहिनि। पहिरीं त ॿार वॾा थींदा, पेरेंट्स चवंदा कि डॉक्टर थियो, इंजीनियर थियो, वधि में वधि टीचर थी वञो। पर माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह आर्ट जो त बिल्कुलु ज़हन में ई न हूंदो त असांजा ॿार आर्ट करे था सघनि। बिल्कुलु डेफिनेटली। ऐं मां इलाही ब्लेस्ड हुयसि कि मूंखे मुंहिंजी फैमिली इलाही सपोर्ट कयो। पहिरीं मुंहिंजी फैमिली, पोइ जॾहिं मुंहिंजी शादी थी त मुंहिंजा इन लॉज़, मुंहिंजो हस्बैंड, उन्हनि मूंखे ॾाढो कयो कि न तूं घर ते न वेह, तूं कुझु कमु कर, तूं आर्टिस्ट आई, तूं पंहिंजी डिग्री वेस्ट पई करी। ऐं उन्हनि इलाही माशाअल्लाह मूंखे ओवरऑल मां ब्लेस्ड हुयसि कि मूंखे एॾी सुठी फैमिली मिली कि अॻियां मां पंहिंजो कमु हाणे वधायां पई। घर ते आहियां। आई हैव 1 year old son, ही इज़ 8, 1 son आई हैव। त उनखे जेको आहे मूंखे थोरो हुयो कि जीअं ॿार हूंदा आहिनि न, मां न पई चाहियां कि मां कंहिं मेड वटि छॾियां या कंहिं ॿिए ते रिस्पॉन्सिबिलिटी। ॿार 24 कलाक जी रिस्पॉन्सिबिलिटी हूंदी आहे। त मुंहिंजो हुयो जेको कि मां घर में वेही कमु बि कयां, पाण खे बिज़ी बि रखां ऐं मां पंहिंजे ॿार खे बि ॾिसी सघां। ज़बरदस्त। इहा ई ॻाल्हि आहे असांजे नियाणियुनि जी, त घर ॿार जेको आहे घर खे बि संभालींदियूं आहिनि, पर उन्हनि खे केरु चए या न चए, पाण ई इहो अहसासु हूंदो आहे त असांखे घर खे निगलेक्ट नाहे करिणो। छो त ज़ाहिर आहे जीअं अनम ॿुधाए पई त उन्हनि खे फैमिली बि सपोर्ट आहे ऐं उहा पुश थी करे पई त तोखे कुझु न कुझु करण बि घुरिजे।
पर उन हूंदे बि उनखे पाण जो अहसासु थिए थो त न घर में ॿार आहे ऐं ज़ाहिर आहे उनखे बि पंहिंजो टाइम खपे थो त उहो ॾियण बि उनजो हक़ उनखे हक़ आहे त उहो असां सां ओतिरो टाइम स्पेंड करे ऐं असांजो बि फ़र्ज़ु आहे त असां उनखे ॾेई सघूं पर उन हूंदे बि उन पंहिंजो टैलेंट खे पंहिंजे आर्ट खे वेस्ट न कयो आहे पंहिंजी डिग्री खे वेस्ट न कयो आहे ऐं घणो कमु करे रही आहे कीअं कमु थी करे कहिड़े कहिड़े प्लेटफॉर्म तां कहिड़ी कहिड़ी अलॻि आर्ट टेक्निक्स ते कम थी करे उन तां वधीक उन से ॻाल्हाइबो। हलूं था डॉक्टर नसरुल्लाह रादे सर, आप बताएं कि इस वक्त जो है ना जो हमारी गर्मी के हालात हैं, एक तो होता है बज़ाहिर गर्मी टेम्परेचर क्या है शहर में, दूसरा होता है कि अंदरूनी गर्मी के इंसान का भेजा गर्म वो भी बहुत है लोगों का आजकल, टॉलरेंस लेवल कम हो गई है, जो है हर जो है इंसान एक दूसरे को जज करने में लगा हुआ है, एक दूसरे पे ब्लेम करने में लगा हुआ है। ये सारी जो है ना अल्टीमेटली एक आपकी हम एक नेचर है जो डेवलप कर लेते हैं अपने आप में, नेगेटिव नेचर होती है, उसका बड़ा असर पड़ता है आपके इर्द गिर्द के माहौल पर। और फिर जब आ जाती है हीट वेव कराची जैसे शहर में, तो उसके साथ और भी बहुत सारी हम जो है ना क्या कहते हैं सहेलियाँ हमारे शहर में आ जाती हैं जिसको हम बीमारियाँ कहते हैं हीट वेव के साथ। तो इस हवाले से आप क्या कहना चाहेंगे कि हीट वेव से, क्योंकि अभी ज़ाहिर सबसे ज़्यादा जो मुतासर होते हैं लोग बच्चे और बुज़ुर्ग हज़रात ज़्यादा होते हैं क्योंकि उनकी इम्यूनिटी लेवल भी कम होती है, तो हीट वेव्स में क्या हेल्दी लाइफस्टाइल होना चाहिए, किन चीज़ों के परहेज़ करना चाहिए, किस चीज़ को अडॉप्ट करना चाहिए हेल्दी लिविंग के लिए? जी, सबसे पहले तो ये है कि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, और हम आपने तारुफ इतना प्यारा करवाया हमारा, और बहुत बहुत शुक्रिया इसलिए कि हम जैसे कि सामीन और नाजरीन हमें जानते हैं कि हम लोग डिफरेंट चैनल्स पे रेडियो और टीवीज़ प्रोग्राम्स में होते हैं, होस्ट भी करते हैं हम लोग, तो आपके मुँह से इतनी हमारी तारीफ बहुत अच्छी लगी। बात यह है कि देखिए हीट वेव्स पे प्रोग्राम्स बहुत हो रहे हैं, हमने भी किए हैं, आपको भी मालूम है, क्योंकि प्रोग्राम इस तरह के बहुत सारे हो रहे हैं, लेकिन डिपेंड करता है कि आपके लाइफस्टाइल कैसा है। लाइफस्टाइल से मुराद ये है कि आप वो जैसे आपने बात की कि आपके खाने कैसे हैं, आपका लिविंग स्टैंडर्ड कैसा है, असल चीज़ ये है। और अगर हम देखें तो सुबह से लेके शाम तक की बहुत सारी, जब आपकी बिल्कुल ही हवाएं रुक जाती हैं, ख़ासकर आप समंदर की बात कर रही हैं, तो जब हवाएं रुक जाती हैं तो बहुत हब्स हो जाता है। तो हब्स होने की क्योंकि ह्यूमिडिटी बहुत ज़्यादा है, इस वजह से ये है कि आपको बहुत ज़्यादा जो गर्मी का असल टेम्परेचर होता है उससे ज़्यादा आपको फ़ील होता है। तो सबसे पहले तो ये है, तो इसमें सबसे ज़्यादा जो मुतासर होते हैं वो लोग होते हैं जो मरीज़ ख़ासकर डायबिटीज़ हैं और ब्लड प्रेशर के पेशेंट हैं, वो ज़्यादा मुतासर होते हैं, क्योंकि जितने भी लोग हैं जो दवाएं लेते हैं, बूढ़े स्पेशली, उनमें ये प्रॉब्लम होती है कि उसमें बहुत सारी दवाएं ऐसी शामिल होती हैं कि जो डायूरेटिक होती हैं। डायूरेटिक से मुराद ये है कि पेशाब आवर दवाएँ होती हैं, तो जिसकी वजह से उनका जिस्म का पानी कम हो जाता है, जिसकी वजह से उनको बहुत ज़्यादा प्रॉब्लम हो सकती है। इसलिए जब हम बात करते हैं कि आप कम से कम 8 से 10 गिलास पानी पिएं, तो ये हम सर्दियों की बात करते हैं। जब हम कहते हैं कि आपने 8 कम से कम गिलास तो पानी पीना ही पीना है, तो लेकिन जब हम गर्मियों की बात करते हैं तो उसमें कोई लिमिट नहीं होती आपको पानी पीने की। तो और इसके अलावा एक चीज़ और है जो बहुत ज़्यादा प्रॉब्लम क्रिएट कर सकती है कि जब हम पानी पीते हैं तो उस वक्त ख्याल नहीं रखते, ख़ासकर ये है कि आपका पानी कितना साफ़ है, कितना हेल्दी हो सकता है। आप हर जगह खड़े होकर शरबत पीने की कोशिश करते हैं, आप ठेलों पे चले जाते हैं, और लेकिन वो कितना अनहाइजीनिक एटमॉस्फेयर होता है, वो देखकर ही पता चलता है कि वहाँ के बर्तन कैसे हैं, वहाँ के ठेला कैसा है। जी बिल्कुल। उधर जो है वो मक्खियाँ इतनी हमें नज़र आ रही होती हैं, तो जाहिर है चाहे जितनी भी गर्मी हो, इंसान कोशिश होती है कि यार अभी कुछ ठंडा नज़र आ रहा है तो पी लेते हैं, लेकिन बात ये कि वो एक टेम्परेरली राहत के लिए आप कितना अपनी बॉडी को नुकसान दे रहे हैं। इसीलिए हम अक्सर बात करते हैं कि आप कोशिश किया करें कि आप अपनी गाड़ी में अगर सफ़र कर रहे हैं तो आप अपने साथ बॉटल रखें, और कम से कम बॉटल से मुराद ये होता है कि आपके पास अपनी पानी पीने के लिए एक अपना बर्तन होना चाहिए। अगर आपने कहीं से पानी इस्तेमाल भी करना है, लेना है, अगर आपके पास नहीं भी है, तो अगर आप ख़रीद नहीं सकते, इतनी इस्तात नहीं है, तो आप अपने बर्तन में पीजिए, क्योंकि इससे बहुत सारी वाटर बॉर्न डिजीज़ हो सकती है, हेपेटाइटिस इससे हो सकता है। बिल्कुल, बहुत अच्छी आप बता रहे हो। टाइफाइड हो सकता है। जी, इन पे टाइफाइड पे और मज़ीद बात करेंगे। डॉक्टर शब्बाना हमारे साथ मौजूद हैं। डॉक्टर साहबा आप बताएं कि बाकी में जैसे टाइफाइड का जिक्र निकला तो इसमें इस टाइफाइड में बेसिकली ज़ाहिर है पानी सबसे ज़्यादा मेन किरदार अदा करता है कि आपकी जो है
अपनी सफाई उस पानी की कैसी है या क्या है। तो लेकिन बच्चों को जब हो जाता है तो उसकी अलामात क्या है, मैं चाहूँगी आप पहले उसके सिम्टम्स बताएं और फिर बताएं कि हम जो है उसके सही तरीके से फौरी तौर पर कौन सा इलाज है जो कर सकते हैं। जब तक टेस्ट हों, जब तक डॉक्टर दवाई दे, तो फ़िलहाल फौरी तौर पर क्या किया जा सकता है? देखिए, जितने भी जो टाइफाइड है बैक्टीरियल इन्फेक्शन है एक्चुअली ना, बैक्टीरिया जो कंटेमिनेटेड फूड और कंटेमिनेटेड वाटर यानी गंदा पानी, गंदा खाना जिसमें बैक्टीरिया जो है मौजूद होता है, वो अगर किसी बच्चे के उसमें आ जाए या किसी भी हेल्दी पर्सन अगर उससे कांटेक्ट में आ जाता है तो ये इन्फेक्शन साल्मोनेला टाइफाई कहलाता है। तो इसके ज़रिए, इस बैक्टीरिया के ज़रिए ये इन्फेक्शन होता है। अच्छा, इसके जो साइन सिम्टम्स है इसको डिवाइड किया जाता है वीक के हिसाब से ना। इंक्यूबेशन पीरियड इसका होता है 5 to 21 डेज़। इंक्यूबेशन पीरियड का मतलब ये होता है जब जरासीम आपकी बॉडी में गया और उसके बाद आपको अलामात ज़ाहिर होना शुरू हुई, तो वो 5 से 21 दिन लगते हैं उसमें, यानी बैक्टीरिया आपके जिस्म में गया, उसके बाद फिर आपकी बॉडी ने रिएक्ट करना शुरू किया। तो फर्स्ट वीक में ऐसा होता है कि इसमें पेशेंट को बिल्कुल हल्का बुखार होता है, लाइट फीवर होता है, और इसका जो बुखार है वो स्टेप लैडर कहलाता है, यानी जैसे सीढ़ी के होते हैं ना स्टेप्स, इस तरह से कि कभी बुखार ज़्यादा होगा, कभी बुखार कम होगा। लेकिन जब बुखार कम होता है तो उस वक्त वो इतना कम नहीं होता है कि जितना हमारा नॉर्मल बॉडी टेम्परेचर है। ये ख़ास पहचान है। फिर सेकंड वीक में ये होता है कि आपको बुखार होता है, बुखार थोड़ा सा इसका हाई ग्रेड होता है, 103 और 104 के दरमियान होता है। उसके बाद साथ साथ ये होता है कि इसमें कॉन्स्टिपेशन होना शुरू हो जाती है, यानी कब्ज़ की अलामात शुरू होती हैं, और एक ख़ास किस्म के रेड स्पॉट जो है वो आपके सीने पे और आपके बैक पे, जिसको रेड रोज़ जो है वो स्पॉट्स कहते हैं। रोज़ यानी जैसे गुलाब के फूल की पत्तियां होती हैं बारीक बारीक, इस तरह बारीक बारीक स्पॉट्स जो हैं वो आपके सीने पे और आपकी कमर पे आपको महसूस होंगे। उसके अलावा जिस्म में दर्द है, सर में दर्द है, मतली का आना, उल्टी का आना। लेकिन थर्ड वीक में ये होता है कि आपका फीवर और ज़्यादा तेज़ होता है, और उसके साथ साथ ये इफ़ेक्ट करता है तिल्ली, हमारी स्प्लेन जिसे हम इंग्लिश में कहते हैं, उर्दू में तिल्ली कहते हैं। तिल्ली के ऊपर ये इफ़ेक्ट करता है और वो इनलार्ज होती है। हमारे लीवर के ऊपर इफ़ेक्ट करता है, ब्लड में इन्फेक्शन जाता है। इसकी वजह से हमारे पेट में जो है लेफ़्ट साइड पे दर्द होना शुरू होता है, और थर्ड वीक में जो है वो कॉन्स्टिपेशन के बजाय डायरिया होना शुरू हो जाता है हाई फीवर के साथ। तो ये कुछ ऐसी अलामात हैं जो होना शुरू होती हैं। अब ये 3 से 4 हफ्ते तक ये अलामात जो है ज़ाहिर होना शुरू होती हैं। उसके बाद ये है कि जो हम एक और अहम चीज़ ये होती है कि टाइफाइड के फैलने की वजह के अनट्रीटेड हम लोगों ने ऐसा होता है कि हम एंटीबायोटिक ले लेते हैं, दवाइयाँ, सेल्फ मेडिकेशन इस्तेमाल करते हैं, और उसके बाद जो है हमारी बॉडी रेजिस्टेंट हो जाती है। अगर आप में से किसी को टाइफाइड हुआ, ये बहुत इंपॉर्टेंट बात है कि टाइफाइड हुआ और टाइफाइड के बाद आपने पूरा उसका ट्रीटमेंट नहीं लिया अगर किसी आदमी को, लेकिन वो टाइफाइड का जरासीम, जी वक्फा हो गया। नहीं आप बताएं, आप बताएं। वक्फे में अभी टाइम है, आप बताएं। अभी हमारे जो है ना इसमें जाएंगे, हम दूसरे अपने मेहमान की तरफ भी जाएंगे, आप वापस आएंगे और मजीद आपसे बात करेंगे। IT एक्सपर्ट हमारे साथ मौजूद हैं जी, दीन मोहम्मद दर्श साहब। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? बीइंग एन IT एक्सपर्ट मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। बहरहाल फर्स्ट ऑफ ऑल त मां इहो चवणु चाहींदसि त असांजा जेके नौजवान आहिनि, जंहिं तरीक़े सां, जंहिं तेज़ीअ सां, जंहिं पैशन सां इन नए दौर IT ऐं AI खे सम्झनि था ऐं उन जी तरफ़ वञनि था, रुजू था कनि, छो त एक्सपर्ट जो चवणु आहे त अॻिते ईंदड़ 10, 15, 20 सालनि खां पोइ बसि सर्वाइवल उहो उन माण्हूअ जो आहे जंहिंखे IT अचे थो, जंहिंखे AI सम्झ में अचे थो। पोइ माना असां आर्टिस्ट माण्हू त न कीअं न कीअं गुज़ारो करे वेंदासीं, पोइ ॿियनि माण्हुनि जो अलाए छा थींदो। पोइ हाणे तव्हां ॿुधायो त भला IT में तव्हां कीअं था कमु कयो पिया, ऐं ट्रेन कंदा आहियो, ऑनलाइन ट्रेनिंग्स बि ॾींदा आहियो तव्हां, ऐं पंहिंजी तव्हांजी कंपनी बि आहे DM सिंथेटिक सॉल्यूशंस जी। सो इहा कॾहिं खां कंपनीअ जे हवाले सां शुरूआति कयो? पहिरियां मां चाहींदसि तव्हां इन हवाले सां ॿुधायो त तव्हांजी इहा कंपनी कॾहिं, तव्हां इन जो स्टार्ट कॾहिं कयो? जी श्योर। फर्स्ट ऑफ ऑल मां 3 साल डिजिटल लिटरेसी ते कमु कयो आहे, मुख़्तलिफ़ नौजवाननि खे ट्रेन कयो आहे, जंहिंमें 1000+ जेके नौजवान आहिनि। उन खां पोइ मां छा कयो, मां फुल टाइम जेको आहे पाण ऑनलाइन अर्निंग ऐं जेको पंहिंजी कंपनी आहे उन ते फोकस करणु स्टार्ट कयो। उन में मां दुनिया जी वन ऑफ द बेस्ट डिजिटल मार्केटिंग कंपनी जंहिं $1 बिलियन फेसबुक एड्स ते स्पेंड कया आहिनि, उन्हनि सां गॾु कमु कयो। दैन यूनाइटेड स्टेट्स जी सभ खां वॾी कंपनी जेका 32 स्टेट्स में सर्व करे पई, जेका $2 मिलियन उन जी वर्थ आहे, उन सां गॾु कमु कयो। त उहो बेसिकली मां पंहिंजो पाण लाइ कमु कयो पियो त मां पाण फिनेंशियल फ्रीडम कीअं थो हासिलु करे सघां। बाद में ॻाल्हि इहा आई त पंहिंजे सिबलिंग्स जे लाइ, पंहिंजे कलीग्स जे लाइ, पंहिंजे सर्किल जे लाइ या पंहिंजे नौजवाननि जे लाइ कीअं थो कमु करे सघिजे, छा थो करे सघिजे, छो जो इहो त सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जे लाइ करे पियो।
ठीक ठीक देन मां डीएम सिंथेटिक सॉल्यूशंस जेको आहे उहा ठाही ऑलमोस्ट 1 ईयर जेको आहे अच्छा, हिकु साल थियो आहे। उन में असां छा कंदा आहियूं, उहे नौजवान जेके डिफरेंट कोर्सिस करे चुका आहिनि, जंहिं वटि डिफरेंट स्किल्स आहिनि ऐं उहे अञा ताईं अर्निंग फेज़ में जेको आहे न आहिनि पहुता, अर्निंग न पई थिए, उन्हनि खे असां इंटर्नशिप्स प्रोवाइड कंदा आहियूं। ठीक ठीक ऐं इंटर्नशिप्स खां पोइ सही। इंटरनेशनल मार्केट में ज़बरदस्त पंहिंजो बहितरीन। ऐं इन ते अॻिते ॻाल्हाइबो। हींअर कॉल आहे, हिकिड़ी कॉल शामिल कयूं था प्रोग्राम में। हेलो अस्सलाम वालेकुम। हेलो सलाम अलैकुम। वालेकुम सलाम भेण मुंहिंजी, केरु पिया ॻाल्हायो, किथां पिया ॻाल्हायो? तने मोहम्मद खान था शहनाज अॼु डॉक्टर साहब वेठो आहे न? जी शहनाज, डॉक्टर साहब वेठो आहे, बिल्कुलु। छा पुछणु चाहींदव? हाँ डॉक्टर आहिनि ॿई वेठा आहिनि न? डॉक्टराणी बि वेठी आहे, हिकिड़ी आर्टिस्ट बि वेठी आहे, हिकिड़ो IT एक्सपर्ट बि वेठो आहे, ऐं बाख बि वेठी आहे। बात त करणी आहियो। हा न, पंहिंजे नाले ते चवां थी न। जी जी पुछो, को सवाल करणु चाहींदव? हा मुंहिंजो इहो पाणी पियां थी पर हीअं में जलन थिए थी ॾाढी। अच्छा, मुंहं में जलन? हाँ हीअं में जलन थिए थी, इहो अच्छा, ख़राब थी चइजे, मानी खां थी, पेट जी माना भरिजो वञे, हीअं वांगुरु। इहो छा आहे हिन ॾींहंनि में? ठीकु आहे ठीकु आहे। तव्हां मूंखे इहो ॿुधायो त इहा जेका सीने में जलन तव्हांखे थींदी आहे, मानीअ खां पोइ थींदी आहे या पाणी तव्हां ॾींहं में केतिरा गिलास पीअंदा आहियो? थोरो इहो मूंखे ॿुधायो, पोइ मां तव्हांखे डॉक्टर खां पुछां। पाणी पीअंदा आहियूं तक़रीबन ख़ासा गिलास पियो वञूं, पर जलन थिए थी। ठीकु आहे, ओके ओके, ठीकु आहे। तव्हां प्रोग्राम ॾिसो, तव्हांखे डॉक्टर ॿुधाइनि था इन हवाले सां। हा इहो बादल राज खे चइजो हिकिड़ो गानो ॿुधा मूंखे। कहिड़ो कहिड़ो गानो? सीने में हयाम में जलन जेका आहे न, गाननि सां सही कोन थींदी अथव, दवा खणणी पवंदी हुनजे लाइ। डॉक्टर साहब तव्हांखे हिकिड़ी दवा ॾींदो। बाक़ी जेको आहे सो सुकून जे लाइ, राहत महसूस करण जे लाइ बादल राय साहब तव्हांखे कलाम ॿुधाईंदा ज़रूरु। हा ॿुधाइजो, ॾिसां थी प्रोग्राम। हा हा ज़रूरु 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 बिल्कुलु। थैंक यू, वॾी महिरबानी मुंहिंजी भेण। ॿुधायूं था ईअं कीअं थो थी सघे। तव्हां हुकुम कयो ऐं असां पूरो न कयूं, ज़रूरु ॿुधाईंदासीं। नाज़रीन, फरमाइश आहे ज़रूरु पूरी कबी, पर वक़्तु थियो आहे साहीअ जो। साही खां पोइ वरी वापसि ईंदासीं ऐं पोइ वरी इहा फरमाइश बि पूरी थींदी। ॾिसंदा रहो सलाम सिंध। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध सलाम सिंध। वेलकम बैक नाज़रीन, ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु प्रोग्राम ऐं महिमान असांखे जॉइन कयो आहे। इन में असां जेका कचहरी कयूं था, ज़बरदस्त हेल्थ रिलेटेड ॻाल्हियूं आहिनि। ब्रेक खां अॻु में कॉलर असांखे हिकिड़ी क्यूरी पुछी हुई त सीने में जलन आहे, ऐं मां चाहींदसि त हुन भेण जी क्यूरी आहे। असां वटि ॿ डॉक्टर आहिनि सेक्सिस, हाणे ॿिन्हिनि खां पुछंदासीं त छा करणु घुरिजे। सो पहिरियों डॉक्टर नसरुल्ला खां पुछूं था। जी सर, सीने में जलन अब वो क्यों हो रही थी, तो क्या वजह हो सकती है? जी, सीने में जलन डिपेंड करता है कि इनकी खाना कैसा है। पहले तो ये है, अगर ये बहुत ज़्यादा मिर्चों वाला खाते हैं, तला हुआ खाते हैं, तो भी सीने में जलन हो सकती है। लेकिन आजकल मौसम के हिसाब से या ख़ासकर ख़वातीन जिनको जोड़ों में तकलीफ होती है, वो पेन किलर ज़्यादा खाती हैं, तो पेन किलर खाने की वजह से भी सीने में जलन हो सकती है। ये भी एक मेन वजह है। पेन किलर तो सर में दर्द हुआ तो पेन किलर, जोड़ों में दर्द हुआ तो पेन किलर, कुछ कमर में दर्द हो रहा है तो पेन किलर तो होती रहती है हमारी। तो दो पेनाडोल तो हमारी ऐसी जा रही होती है, खाने से ज़्यादा तो इसी वजह से एक्चुअली क्या है कि हमारे स्टमक में जो HCl होता है, हाइड्रोक्लोरिक एसिड होता है, तेज़ाब होता है, वो खाने के वक्त निकलता है। लेकिन जब आप पेन किलर खाते हैं, मिर्चों वाला खाना खाते हैं, ये बहुत तली हुई चीज़ है जिसे जंक फूड हम लोग कहते हैं, उसके खाने की वजह से ये एसिड ज़्यादा निकलना शुरू हो जाता है। इसके अलावा एक B1 हमारा जो है एक विटामिन होता है, जिस जब हम B कम्प्लेक्स की बात करते हैं, B1, B2, B6, B12, अगर B1 की कमी हो जाए, वो कमी जब होती है जब आपको इस तरह के खाने खाते हैं, जंक फूड खाते हैं, तो भी आपको सही से डाइजेस्ट नहीं होता। तो जब डाइजेस्ट नहीं होगा तो वो फिर खाना आपको अमूमन अफकाई आती है, जिसे गैस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स कहते हैं। ठीक है, तो वो बार बार तेजाब मुंह में आता है। लेकिन मेरे ख्याल से जहाँ से इन्होंने, मेरी बहन ने कॉल की थी ना, वो वहाँ पे इतना जंक फूड और वो सब उनका लाइफस्टाइल का हिस्सा नहीं रहा होगा। तो डॉक्टर साहब आप क्या कहना चाहेंगे कि क्या वजह हो सकती है? मेरे ख्याल से फ्राइड चीज़ें बहुत खाते हैं वो। रूरल में अगर आप चले जाते हैं ना, जैसे मेरे गाँव में भी हम जाते हैं, तो नाश्ते में वो तले हुए आलू
तले हुए बैंगन और ये इस पराठे। तरह के पराठे हो गए। पराठे वगैरह हम सिंधियों का जो खाना है ना वो थोड़ा सा वो बहुत बड़ा ऑयली। oily अच्छा और देखिए fried आप चीज़ें। सब कुछ खाएं, अक्सर में हमारे यहाँ मसला ये होता है जैसे इंटीरियर साइड चले जाएं या ऐसे जो लोग हैं उनके खाने के जो टाइमिंग्स है ना वो भी मैटर करते हैं आपके सीने की जलन पे। बाज़ दफ़ा ऐसा होता है खाना खाया और हम फ़ौरन लेट गए, रात का खाना हमने लेट खाया, उसकी वजह से भी होता है। सेकंड ये कि जो स्ट्रेस लेवल है, स्ट्रेस की वजह से भी जो है हमें जो है स्ट्रेस अल्सर तक हो जाता अच्छा है। ये तो हुए सारे मसले हाँ। कि इसकी वजह से भी हो सकता है, इसकी वजह से भी हो सकता है। अभी है ना सीने में जलन, अभी क्या करें फौरी तौर कुछ वो तो बताएं। सबसे पहले तो उनका बड़ा अच्छा एक मतलब उनका एक IQ बड़ा ज़बरदस्त है। उन्होंने म्यूज़िक की फरमाइश की। म्यूज़िक का मतलब आजकल तो बाहर म्यूज़िक से ही ट्रीटमेंट होता है। तो एक तो वो म्यूज़िक सुने, रिलैक्स रहें, खुश रहें, वॉक करें, खाना खाते ही कभी भी लेटे नहीं, सबसे इम्पॉर्टेंट चीज़। और खाने से पहले पानी पी लें और अगर ज़रूरत हो तो थोड़ा सा पानी जो है वो बीच में पिए। खाने के बाद आधे घंटे के बाद जो है वो पानी पिएं और सैलेड का इस्तेमाल करें, लेकिन सैलेड भी रात के खाने के बाद ना खाएं। कोशिश करें कि दोपहर के खाने में आप सैलेड लें, फ्रूट्स भी आप कोशिश करें दोपहर में लें। अच्छा एक जब चीज़ और भी हाँ है, जी एक जी चीज़ और जरूर भी है, जरूर क्योंकि आपने जैसे जिक्र किया इंटीरियर्स का, तो वहाँ ये है कि माँ स्पेशली वो अपने बच्चों को खाने की तरफ तवज्जो ज़्यादा देती है, अपनी तरफ तवज्जो कम देती है। तो खाली पेट रहने से भी अल्सर हो सकता है और इसके अलावा खाली पेट चाय पीने से भी अल्सर हो सकता है। अक्सर ख़वातीन जो है चाय पी लेती हैं, खाली पेट रहती हैं, बच्चों को खाने की तरफ तवज्जो देती। और दुबला होने के लिए जो ग्रीन टी का आजकल बहुत इस्तेमाल है, लेमन स्क्वीज करके पी लेते हैं। आप पिए हर चीज़ मॉडरेट अमाउंट में। हमारे यहाँ ये कि एक्सट्रीम पे पीते हैं, दुबला होना है तो पिए जा रहे हैं, लेमन आप लिए जा रहे हैं। क्वांटिटी होती है जो हमारी बॉडी को ज़रूरत होती है। जबरदस्त बेहतरीन ये बात है कि जी जी जरूर जरूर क्योंकि गर्मियों का मौसम है तो गर्मियों के मौसम में आप कोशिश करते हैं आप तरह तरह के मशरूबात पीने की। जी तो उस जी अनंत पोइ तव्हां अलॻि अलॻि जाए आर्ट फील्ड में तव्हां पंहिंजे पाण खे जेको आहे मीडियम्स में एक्सप्लोर करण जी कोशिशि कयो जी बिल्कुलु। पहिरीं मां स्टार्ट कयो ग्रेजुएशन मुंहिंजी ग्राफिक डिज़ाइनिंग में हुई, तो मूंखे कन्वीनियंट लॻंदो कि घर वेही तव्हां ऑनलाइन इलाही पोर्टल्स हूंदा आहिनि, उन ते तव्हां सेल करे सघो था। ठीकु आहे। इवन तव्हां ॿाहिरि जे मुल्कनि में बि सेल करे सघो था, जीअं लोगो डिज़ाइनिंग रिक्वायरमेंट हूंदी आहे माण्हुनि जी, बुक कवर डिज़ाइन, मां इलाही बुक कवर्स डिज़ाइन कया आहिनि ऐं जेको पूरी मार्केटिंग ऐं पैकेजिंग इहो सॼो कमु अच्छा कयो। घणो इंजॉय दिल खे सुकून छा में मिलंदो आहे? कैनवस Canvas is always a therapy for an अॼुकल्ह artist. माण्हुनि खे मतिलबु ईअं आहे कि एॾो स्ट्रेस आहे लाइफ में कि मां पंहिंजी अम्मी जे घर वेंदी आहियां, अम्मी चवंदी आहे हिते सूर आहे, हिते सूर आहे। मां चवंदी आहियां अम्मी मां तव्हांखे न कैनवस थी ॾेई वञा, तव्हां पेंट कयो। तव्हां कंदव न तव्हांजो सॼो तव्हां पंहिंजी एंज़ाइटी तव्हां कैनवस ते विझी बिल्कुलु छॾियो। ईअं आहे। ऐं तव्हांजी पेंटिंग्स बि ॾाढियूं सुठियूं आहिनि। मां चाहींदसि पंहिंजे कैमरामैन खे त ॾेखारीनि। मुंहिंजे ख़्याल में होॾां जेके हो कमल जा गुल जेके आहिनि उहा जेका पेंटिंग आहे त मूंखे तमामु घणी पसंदि आई आहे। Thank एॾी you मुंहिंजी so much. फेवरेट आहे ऐं ॾाढी सुठी हुते हिकिड़ो लुक थो अचे पियो, हिकिड़ो पंहिंजा कलर कॉम्बिनेशन जेके तव्हां बिल्कुलु यूज़ ब्राइट कलर्स, वो जो यौन मूंखे वणंदा आहिनि ब्राइट कलर्स। ऐं मूंखे इहो तव्हांजी पेंटिंग्स मां फील थो थिए त तव्हां स्ट्रोक्स सां न गेम था खेॾो पिया, ब्रशिस खे उनखे माना एक्सप्लोर था कयो त मतिलबु हर पेंटिंग में अलॻि अलॻि ब्रश टेक्निक यूज़ कई आहे। असां वटि रियलिस्टिक कमु बि इलाही थींदो आहे। रियलिस्टिक जीअं हूंदो आहे नियर टू लाइफ के बिल्कुलु ओरिजिनल। पर मां चवंदी आहियां कि अगरि ओरिजिनल ई खपे त तव्हां फोटोग्राफ कढी वठो, त तव्हांखे पेंट जी ज़रूरत, पेंट जो जेको स्ट्रोक हूंदा आहिनि न उहो ई पेंटिंग जो मज़ो आहे, कि लॻे कि पेंटिंग आहे, फोटोग्राफ न लॻे। हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो हूंदो आहे न। अच्छा बीइंग एन आर्टिस्ट तव्हांखे पाण खे कहिड़े आर्टिस्ट जो कमु वधीक मुतासिर कंदो आहे? मां त ज़्यादातर फॉलो कंदी आहियां रिनाइसेंस आर्ट जेको इटली ऐं हिन तरफ़ हुयो, माइकल एंजेलो ऐं ये पाकिस्तान में बि इलाही रेनेसांस ऐं इम्प्रेशनिज्म इन्हनि ॿिन्हिनि जो सभ खां वॾो इफेक्ट ऐं असरु पियो आर्ट जी सॼी हिस्ट्रीअ ते। आर्टिस्ट पढ़ंदा आहिनि बिल्कुलु माइकल एंजेलो जो तव्हां कमु ॾिसो, छा त हू भाई कमु कंदो ऐं फ्रेस्को कंदो। मतिलबु तव्हां सोचो था एतिरा कलाक तव्हां छत खे वेही ॾिसो। अक्सर माण्हू चवंदा आहिनि, सम्झंदा आहिनि त माइकल एंजेलो स्कल्पचर आर्टिस्ट हो, मुजस्समा साज़ हुयो, पर उन जूं पेंटिंग्स बि जेके हुयूं उनजी त हिकिड़ी अलॻि थ्योरी आहे, हिकिड़ो अलॻि ई कमु आहे। ऐं हुनजो हिकिड़ो एटीट्यूड हूंदो कि हुनखे हूंदो हुयो कि मां हुनखे ख़बर हुई हू छा हुयो। हाणे घणा माण्हू चवंदा अलाए छा थियूं ॻाल्हाइनि, हाणे छो त असां आर्टिस्ट ॿई मिलिया आहियूं त असां आर्ट जो ॻाल्हियूं कंदासीं, इन करे माण्हुनि खे फ़िलहाल सम्झ में न ईंदी छा रेनेसांस छा गूगल करे सघो। ख़ैर बहरहाल तव्हां इन हवाले सां जेको आहे सो ॻाल्हि ॿोल कबी ज़ाहिर आहे। पर वक़्तु थियो आहे साहीअ जो, साही खां पोइ वरी वापसि ईंदासीं ऐं पोइ वरी इहा फरमाइश बि पूरी थींदी। ॾिसंदा रहो सलाम सिंध। मिलूं था नंढड़ी ब्रेक खां पोइ। सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध, सलाम सिंध।
वेलकम बैक नाज़रीन। वर खां पोइ हाज़िर आहियूं ऐं बहितरीनु महिमान आहिनि ऐं उन्हनि सां ज़बरदस्त असां जेको आहे सो कचहरी था कयूं पिया, ॻाल्हायूं था पिया आर्ट जे हवाले सां। उन्हनि सां ॻाल्हायोसीं। IT एक्सपर्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि, दीन मोहम्मद दर्स। उन्हनि सां पुछंदासीं तव्हां कीअं था, तव्हां ॿुधायो त अॻु में जीअं तव्हां स्टार्टिंग कई पंहिंजे पाण खे, अॻु में त तव्हां ग्रो करण जे लाइ, ग्रूम करण जे लाइ थोरो कमु कयो। हाणे 1 साल थी वियो आहे त तव्हांजी कंपनी आहे ऐं तव्हां हाणे फ्यूचर प्लान्स छा आहिनि तव्हांजा, छा था सोचो, कीअं कमु कंदव अॻिते? जी फ्यूचर प्लान जेके आहिनि उन्हनि में इहो ई आहे त असांजो जेको यूथ आहे, इलाही सारा जेके नौजवान आहिनि ग्रेजुएटेड आहिनि, हर जॻह ते पंहिंजी CV जेको आहे जमा कराईंदा था वठनि। उन्हनि खे कोई सुठी जॉब नथी मिले, कोई 30,000 50,000 पर मंथ सैलरी वारियूं जॉब्स बि काफ़ी घटि मिलनि थियूं। सो बजाए हिन जे हुननि वटि जेके स्किल्स आहिनि, जेको पोटेंशियल आहे, उन्हनि खे यूज़ कंदे पाकिस्तान में काफ़ी अहिड़ा बहितरीनु प्रोग्राम्स जीअं DigiSkills.pk ते 4 मिलियन जेके आहिनि स्टूडेंट्स खे उहे ट्रेन करे चुका आहिनि। गवर्नर ऑफ सिंध जेको आहे उहो IT जा प्रोग्राम्स रन करे पियो। ठीकु आहे। इहे ट्रेनिंग्स जेके आहिनि उहो वठी करे पाण बि हिते वेही करे डॉलर्स में अर्न करे सघनि था, कम से कम बि कोई लखनि में जेको आहे अर्न करे सघनि था। त इनखे जेतिरो वधीक असां प्रमोट करे सघूं था, जेतिरो वधीक ट्रेनिंग्स ॾेई सघूं था, जेतिरो अवेयरनेस फैलाए सघूं था, उन्हनि ते कमु करे रहिया आहियूं। ज़बरदस्त, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं IT जे हवाले सां इहो बि मां ज़रूरु चवणु चाहींदसि, हिकिड़ी नई स्किल आहे। जीअं इंसान अॼुकल्ह नौकरी में पए थो न, तो जॉब थो करे। ऐं ज़ाहिर आहे डॉक्टर साहब आप भी इस चीज़ को ज़रूर सेकंड करेंगे कि एक कोई भी जॉब आजकल के दौर में जो है ना वो काफ़ी नहीं है। इतने जो भी हमारा इकोनॉमिकल सिचुएशन जो स्टेट है इस वक्त हम फेस कर रहे हैं इस चीज़ को, तो हिकिड़ी का भी नौकरी जेका आहे न इंसान जो सर्वाइवल नथी थी सघे। ऐं अगरि तव्हां कयो बि था पर घणो कमु कयो त तव्हां पंहिंजे पाण ते इन्वेस्ट कयो ऐं स्किल्स खे जेको आहे सो सिखो जेतिरियूं थी सघनि। अलॻि अलॻि तव्हांखे स्किल्स अचनि, कहिड़ी वक़्तु बि तव्हांखे कहिड़ी स्किल कमु अची सघे थी, तव्हां हुन मां फ्रीलांस जेको आहे सो कमाए था सघो। एंटरप्रेन्योरशिप जो दौरु हली रहियो आहे। हिन दौर में हाणे कंहिं कंपनीअ जा असां मोहताज न आहियूं त का असांखे जॉब ॾिए ऐं सैलरी ॾिए, छो त जेॾी बि सैलरी ॾींदी असांजा ख़र्च, असांजूं जेके माइंड आहे न उहो सेटिस्फाई हुन ते नथो थिए। सो इहो ॾाढो सुठो हिकिड़ो थी पियो आहे त जेको आहे हिकिड़ो दौरु हली रहियो आहे, रिवोशनली हिकिड़ी स्टेट आहे, हिकिड़ो वक़्तु आहे, फेज़ आहे जंहिंमां असां गुज़रूं था पिया। सो इन में असांजी आवाम जेका है ना वो पॉलिश थी वही है। डॉक्टर साहब आपसे पूछूंगी कि जो इस तरह के क्रिएटिव माइंड लोग होते हैं ना, चाहे वो डॉक्टर ही क्यों ना हो, और औरतों में मैं सबसे ज़्यादा इस चीज़ को देखती हूँ कि एट अ टाइम बहुत सारा मल्टीटास्किंग का जो एक आंसर है औरत में ज़्यादा है बनिस्बत मर्दों के। तो अब उसमें आप ये बताएं कि ऐसी औरतें, ऐसी बहनें जो वाकई में घर बैठ के भी काफ़ी कुछ करती हैं, जैसे अनम ने बोला कि वो उस चीज़ को यूटिलाइज़ करना चाह रही थी और वो कर रही हैं अलग अलग प्लेटफॉर्म में। हमें नज़र आ रहा है कि वो कभी किस मीडियम पे काम कर रही हैं, कभी किस मीडियम पे काम कर रही हैं। तो आपके ज़ाहिर है आपके पास आती होंगी ऐसी फ़ीमेल आती होंगी, लेडीज़ आती होंगी, बहुत सारे मसले, और उन सब मसलों में सोसाइटी के जो भी हमारे प्रेशराइज़ एक हम औरत को कर रहे होते हैं कि घर देखना है, बच्चे देखने हैं, आपका काम है, लेकिन पहले आपकी फैमिली है, पहले आपका ये काम है। इन सब में जो रह जाती है ना औरत का अपने लिए सोचना, और उन 10 में से जो 2 ऐसी ख़वातीन हैं जो सोच लेती हैं, फिर उसको बहुत ज़्यादा जज भी किया जाता है कि इसको सिर्फ अपनी पड़ी है, इसको ना घर का है ना कुछ है, इसको बस सिर्फ ये है कि हम मुझे ये करना है, इतने इसके एम्बिशन है। हालांकि एक औरत का एम्बिशियस होना कितना ज़रूरी है उसके अपने लिए, अपनी सोसाइटी के लिए, अपने लोगों के लिए। तो आप बीइंग अ लेडी आप काम कर रही हैं काफ़ी अरसे से, और मुझे बहुत खुशी है कि आपको एक सपोर्टिव हस्बैंड मिले हैं जो बहुत ज़रूरी है हमारे माशरे में। औरत को सपोर्ट होना क्योंकि उसकी नीड भी है, उसका हक भी है। तो आप क्या समझती हैं कि क्या आप कैसे फेस करती हैं इन चीज़ों को, किन किन मराहल पर? आपको भी ज़ाहिर है कभी कभी ऐसा फील हुआ होगा कि यार अब बहुत हो गया, लोग बहुत कर रहे हैं, तो अब सब कुछ छोड़ के या तो घर बैठ जाऊँ या फिर अपने आप को संभालना है और माशरे के सामने दिखाना है अपने आप को। नहीं, बात आपकी बिल्कुल ठीक है कि हमारे यहाँ डिफरेंट सोच के लोग हैं, उसमें फीमेल्स भी हैं, खुद भी फीमेल्स ऐसी हैं जो बहुत जल्दी गिव अप कर देती हैं, ऐसी भी हैं। लेकिन अगर देखा जाए औरत जो है वो बेसिक बैकबोन होती है किसी भी फैमिली की। बिल्कुल। हाँ, अब जो औरत समझदार है उसको ये पता है कि अपने लिए नहीं, अपनी औलाद के लिए उसने एजुकेशन लेनी है, और अगर अपने बच्चों को एजुकेशन के साथ एक अच्छा स्टेटस देना है तो उसके लिए ज़रूरी है कि उस औरत को कोई ना कोई ऐसा काम करना है जिससे उसकी अर्निंग भी हो। क्योंकि जैसा भी आपने कहा कि एक जॉब से काम नहीं चलता आजकल के ज़माने में, और अगर आपने सिर्फ रोटी खिलानी है और सिर्फ आपने अपने बच्चों को इसी तरह से पाल लेना है तो वो तो फिर आप ना करें, कोई काम बैठ जाए, कुछ ना करें, कुछ अपना भी तो करना है ना, उसमें आपने अपनी क्रिएटिविटी भी तो डालनी है, अपना
बिल्कुल बिल्कुल। पैशन भी तो डालो। अर्निंग आप कब करते हैं? अर्निंग जैसे सपोज जो लोग, कुछ औरतें ऐसी हैं कि जो अब आईटी से जैसे है घर बैठे आईटी का काम कर रही हैं, कुछ औरतें जो है वो डिजाइनिंग कर रही हैं, कपड़ों की स्टिचिंग कर रही हैं, कुछ लोग जो है बहुत कुछ कर रही हैं। बहुत और कुछ कर मैं रही ज़रूर इस बात पे ये कहना चाहूँगी कि जो हमारे यहाँ इतना क्रिएटिव लोगों का और जो बिजनेस और एंटरप्रेन्योरशिप की जो ये अभी आजकल दौर चल रहा है ना, ये बहुत अच्छा है। इसने दुनिया को, औरत को और लोगों की सोच को बदल दिया है कि एंटरप्रेन्योरशिप भी कोई चीज़ है। और मैं बिल्कुल अप्रिशिएट करना चाहूँगी उन औरतों को जो एंटरप्रेन्योरशिप पे ट्रेनिंग्स देती हैं, काउंसलिंग करती हैं औरतों की। अभी नाज़रीन हींअर छो त छा आहे त प्रोग्राम जेको आहे पुॼाणी ते अचे पुॻो आहे, महिमान असां सां गॾु तमामु जेके बहितरीनु हुया, उन्हनि सां कोशिशि कईसीं त सुठो ॻाल्हाए सघूं, जेॾो थी सघे उन्हनि मां हासिलु करे वठूं इंस्पिरेशन। सो उन हवाले सां ॻाल्हि ॿोल हुई। ऐं हींअर जेको आहे सो वक़्तु पुॼाणी ते पुॻो आहे। प्रोग्राम खे हाणे एंड था कयूं, सुभाणे न बल्कि सूमर ते तव्हां सां गॾु मुलाक़ात कबी। ऐं वेंदे वेंदे महिमाननि खां हिकिड़ो लास्ट मैसेज मां वठणु चाहींदसि। सो यंग IT एक्सपर्ट असां सां गॾु मौजूदु आहिनि। त मां चाहींदसि त तव्हां नौजवाननि जे लाइ कहिड़ो अहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदव त तव्हां प्लीज़ पंहिंजो मैसेज ॾियो। जी बिल्कुलु। तमामु जेके बि नौजवान असांखे ॾिसनि पिया, हीउ जेको स्मार्टफोन आहे, हीउ स्मार्टफोन जंहिंखे पाण पंहिंजे फ्री टाइम में यूज़ कंदा आहियूं, बजाए हिन जे असां हिन में अहिड़ा माण्हू जेके आहिनि, अहिड़ा मेंटोर्स ऐड कयूं जंहिंखे ॾिसी करे डेली असांखे फेसबुक ते इहे पोस्ट मिलंदियूं हुजनि त हिन अॼु 10 लाख कमाया, हिन 15 लाख कमाया। सही। असांखे सॉफ्ट स्किल सिखण जी ज़रूरत आहे, असांखे IT स्किल सिखण जी ज़रूरत आहे। ऐं असांखे कंहिंजो बि मोहताज ज़बरदस्त। जेको आहे उहो न आहियूं। अगरि असां स्मार्टफोन जो सही इस्तेमालु कयूं था, टेक्नोलॉजी जो सही इस्तेमालु कयूं था, देन असां तो इहो ई काफ़ी है, next कंहिंजा असां millionaires डिपेंडेंट जेके आहियूं। आहिनि वो बेहतरीन, ॾाढी सुठी थी ॻाल्हि। डॉक्टर शबाना, आप क्या फाइनल मैसेज देना चाहेंगे हमारे देखने वालों को? जी बस मैं ये कहना चाहूँगी तमाम ख़वातीन हो या हजरात हो कि आप लोगों को अल्लाह ताला ने अशरफुल मखलूक़ात बनाया है, और अगर ख़वातीन समझती हैं हम कुछ नहीं कर सकते तो ये गलत है। आप अपने आप को पहचानें और अपनी फैमिली के लिए काम करें। और एक आखिर में यही कहूँगी, कुछ नहीं होगा अंधेरों को बुरा कहने से, अपने हिस्से का दिया खुद ही जलाना। वाह वाह वाह, क्या बात है, ज़बरदस्त, ॾाढो बेहतरीन मैसेज हुयो। ऐं डॉक्टर नसरुल्लाह राना साहब के विचारनासी। सर, आप क्या देखने वालों को फाइनल मैसेज देना चाहेंगे? स्पेशली तो ये है कि जैसे मुझसे बात हुई, शुरू से ही हीट वेव्स की बात हुई, ये मौसम बहुत गर्म है और कोशिश कीजिए कि आप शदीद गर्मी के मौसम में आप बाहर ना निकलें, बच्चों को और बूढ़ों को लेकर। अगर आपको निकलना ही है तो आप अपने साथ पानी रखें और ठंड पानी टॉवल को भिगो के ऐसे मौसम में साथ रखें। अगर खुदा न खास्ता कहीं आपको बहुत ज़्यादा धूप लग रही है तो आप साए में थोड़ा देर सस्ताए, अपनों को, अपने बहन घर वालों को महफूज रखिए, क्योंकि हीट वेव्स है। अगर आप तंदुरुस्त हैं तो यकीनन मुआशरा तंदुरुस्त है। ज़बरदस्त, बेहतरीन। ऐं अनम, तव्हां ॿुधायो कीअं लॻो तव्हांखे ऐं छा फाइनल मैसेज ॾियणु चाहींदव? फाइनल मैसेज, प्रोग्राम वॉज वेरी नाइस, इलाही Thank you सुठो so much. एक्सपीरियंस रहियो। फाइनल मैसेज मुंहिंजो बसि इहो ई आहे, जेके मदर्स वेठियूं आहिनि घर ते ॿारनि सां, हुननि जे लाइ इहो आहे कि तव्हां बेस्ट पिया कयो, तव्हां पंहिंजो बेस्ट पिया ॾियो ऐं पंहिंजो पाण ते बि ध्यानु ॾियो, पंहिंजा कम बि कयो, रुगो ॿारनि जे पोयां पाण खे छॾे न ॾियो। ऐं अॻियां उहे ॿार बि इंशाल्लाह तव्हांखे सपोर्ट कंदा। ऐं ॿार कोई अहिड़ी ज़िम्मेदारी न आहे, तव्हां ॿई करे सघो था। ज़बरदस्त, बेहतरीन बेहतरीन, ॾाढो सुठो मैसेज हुयो। त वाकई में तव्हां पंहिंजे पाण खे यूटिलाइज़ कयो ऐं घर ते न वियो, घर में न वियो। ऐं नाज़रीन, इहो अॼु असांजो प्रोग्राम, सो इहो प्रोग्राम तावन हुयो GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स जो। आसान महीननि जी किस्तनि में तव्हांखे प्लॉट ऑफर कनि था। 35 लखनि वारो प्लॉट सिर्फ़ु 26 लखनि में था ऑफर कनि। सो इन्हनि खे कॉन्टेक्ट कयो। कॉन्टेक्ट डिटेल स्क्रीन ते तव्हांखे नज़र ईंदी हूंदी। अगरि प्लॉट वठिणो आहे, घर सेट करिणो आहे, त GFS बिल्डर्स एंड डेवलपर्स खे तव्हां ज़रूरु कॉन्टेक्ट कंदा। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम में जंहिं ताबन कयो, सो इंडस हुनर जो ख़ूबसूरत ड्रेस आहे, वॉर्ड्रॉप मूंखे उन्हनि जेको आहे सो असांखे स्पॉन्सर कयो हो। बहितरीन हैंड एम्ब्रॉयडरीअ खे प्रमोट कनि था पिया। कल्चरल ऐं मॉडर्न टच ॾेई करे ज़बरदस्त डिज़ाइन्स आहिनि, ड्रेसिस आहिनि, उहे तव्हां ज़रूरु उन्हनि जी वेबसाइट खे ॾिसो ऐं उन्हनि जी कलेक्शन खे गो थ्रू कयो। ऐं अगरि तव्हांखे पसंदि अचे त तव्हां ज़रूरु उन्हनि खे एप्रिशिएट कयो, बाय कयो ऐं सपोर्ट कयो। सो नाज़रीन, अॼु जो इहो प्रोग्राम हुयो। वेंदे वेंदे बादल राय साहब जो गानो हूंदो आहे, गीत हूंदो आहे, ॿुधंदा आहियूं, कलाम हूंदो आहे बहितरीन। ऐं महिमाननि सां बि कचहरी कईसीं, ॾाढो सुठो रहियो असांजो अॼु जो प्रोग्राम। उमेदु आहे त हाणे तव्हां पंहिंजो 2 ॾींहं छंछरु ऐं आचर जो ॾींहुं पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखंदा ऐं सूमर ते इंशाल्लाह मुलाक़ात कंदासीं, नवनि महिमाननि सां, सुठियुनि ॻाल्हियूं कंदासीं, सुठनि टॉपिक्स ते कचहरी कंदासीं। तेसि ताईं रखो पंहिंजो ख़्यालु, मूंखे रखो दुआनि में यादि। अला भाई। हिकिड़ो सिर हबीब खे ॾींदे लज मरां, हिकिड़ो सिर हबीब खे
ॾींदे लज मरां हुजन सिर खणा त वारे वारे वठियां दिल खे भला कयां छा हीअ दिल तबे चईया दिल खे भला कयां छा हीअ दिल तबे चईया तो बार छॾिया छोड़े तो बार छॾिया छोड़े थी शाम सुरमैया दिल के भला कयां छा हीअ दिल तबे चईया हीअ दिल तबे चईया कर भञी खिलियोई मां बूंद थी वसी पियुसि तो कर भञी खिलियोई मां बूंद थी वसी पियुसि हर हिकु अदा सां लय हर हिकु अदा सां लय जाना नई नैया दिल के भला कयां छा हीअ दिल तबे चईया तो बार छॾिया छोड़े तो बार छॾिया छोड़े थी शाम सुरमैया दिल के भला कयां छा हीअ दिल तबे चईया धण धूड़ खे उॾायो ओ प्याचन सगन सां धण धूड़ खे उॾायो ओ प्याचन सगन सां काघर संभाल गोरी काघर संभाल गोरी काघर संभाल गोरी घर शाम थी वैया काघर संभाल गोरी घर शाम थी वैया दिल के भला कयां छा हीअ दिल तबे चईया तो बार छॾिया छोड़े तो बार छॾिया छोड़े थी शाम सुरमैया दिल के भला कयां छा हीअ दिल तबे चईया हीअ दिल तबे चईया
पंहिंजे तूं प्यार सां निभाई कीअं थो फयाज़ पंहिंजे कीअं थो फयाज़ पंहिंजे तूं प्यार सां निभाई हर दौर में हसीनन हर दौर में हसीनन कंहिंसां वफ़ा कई हर दौर में हसीनन कंहिंसां वफ़ा कई दिल खे भला कयां छा हीअ दिल तबे चई तो बार छॾिया छोड़े तो बार छॾिया छोड़े थी शाम सुरमैया दिल खे भला कयां छा हीअ दिल तबे चई हीअ दिल तबे चई मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।